मामा हाँ? छा थियो मामा? छा थियो? मां बर्बाद थी भिखारी करी मोदी पर मामा तव्हां छो था एॾो टेंशन कयो? टेंशन टेंशन छो थो करा मुंहिंजा पैसा शायद त आया छो मामा तव्हांखे बि कारो पैसो अथव छा? हाँ? मामा तव्हां छो था एॾो टेंशन खणो? तव्हां वटि थोड़ी हेॾा पैसा आहिनि। हूअं बि मोदीअ 2.5 लख जी त लिमिट रखी आहे न, बैंक में विझाए सघंदा आहियो। ऐं हा, टेंशन त उन्हनि खे करणु खपे जेके टैक्सी जी चोरी कंदा आहिनि। तव्हां कंदा आहियो छा टैक्सी जी चोरी? तोखे बैंक में अकाउंट अथई छा? हा मामा, मूंखे बैंक में अकाउंट आहे न। घणा पैसा पिया अथई अकाउंट में? मुंहिंजे अकाउंट में 250 रुपया। 2.5 लख मुंहिंजे बैंक अकाउंट में, 2.5 लख तुंहिंजे बैंक अकाउंट में, बाक़ी ॿिया 45 लख हाँ 45 लख मतलब 50 लख कारो पैसो आहे तव्हांखे? न मामा, मां पंहिंजे अकाउंट में तव्हांजो इहो कारो पैसो न रखंदोमांव। मां तव्हांजी उन्हनि ॻाल्हियुनि में मदद न कंदोमांव। ऐं हा मामा, हिन दफ़े तव्हां मुंहिंजे मथां ज़बरदस्ती नथा करे सघो। हा, मां तव्हांखे ॿियनि वांगुरु न सम्झो, तव्हां बि हुननि वांगुरु ई निकितो। हूअं त वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं कंदा आहियो, देश लाइ हीअं कजे हूअं कजे, मूंखे सेखारींदा आहियो। ये मुंहिंजी महिनत जी कमाई आहे। इहा महिनत ई न, चोरीअ जी कमाई अथव, चोरीअ जी। अरे हिन करे त तव्हां ॾको था, इन करे असांजो देश पोयां आहे। अरे तूं सही तो चए, पर हाणे मां छा कयां? मूंखे ॾाढो डप थो थिए संजू पुट। मामा हिकिड़ी आइडिया ॾियांव, नंढो मुंहुं वॾी ॻाल्हि। हाँ? हा ॿुधाए हा। तव्हांखे लिखत में न आहिनि, पर तव्हांखे दिमाग़ में त इहा ख़बर अथव न त इहे पैसा धंधे मां तव्हां कीअं कमाया आहिनि। अरे मूंखे त ख़बर आहे न किथां आया आहिनि, मुंहिंजे धंधे मां आया आहिनि, पर मां हिसाब किताब ॾिनो ई न आहे। त पोइ बसि हिकु कमु कयो, वञो इनकम टैक्स ऑफिस में सभु हिसाब किताब ॾेई करे पेनल्टियूं भरियो, टैक्सियूं भरियो ऐं पंहिंजा पैसा बि बचायो। हा अरे बेवकूफ़, पेनल्टियूं भरियां, टैक्सियूं भरियां, सब गवर्नमेंट खे ॾियां, बाक़ी मूंखे छा बचंदो तंबूरो? न त इहे ई पैसा असांजे सिंधी समाज में ॾेई छॾियो, असांजा सिंधी वधनि, सिंधियत वधे। हे मामा केॾो त लालची आहे न। हिकिड़ी ॿी आइडिया ॾियांव। ॿुधाए। दिवाली यादि अथव, टेरिस ते हलिया हुयासीं। फटाको ॿारियो हो, 10 जो नोट ॿारियो हो। हिकु कमु कयो, 500 ऐं 1000 जा नोट बि साड़े छॾियो, टेंशन ख़तम। नालायक, बेवकूफ़, तूं मुंहिंजो मज़ाक तो हिकु मिनट न पेनल्टी भरींदो, न टैक्स भरींदो, न दान कंदो, त छा नोटनि खे चटींदो? हाँ? मूंखे मारण सां कुझु न थींदो आहे मामा। हा
टैक्स भरियां या नोट सारियां या दान कयां मां छा कयां